नानकत ना बसंत है, नानकत ना बसंत है। नानकत ना बसंत है, नानकत ना बसंत है। जिन घर बसिया कंत, जिन घर बसिया कंत, नानकत ना बसंत है। जिनके कंत दिशा बुरी, जिनके कंत दिशा बुरी से अहिंस फिरह जलंत, अहिंस फिरह जलंत से, अहिंस फिरह जलंत से, अहिंस फिरह जलंत। नानकत ना बसंत है, नानकत ना बसंत है। जिन घर बसिया कंत, जिन घर बसिया कंत, नानकत ना, नानकत ना, नानकत ना बसंत है। प्यारी साध संगत, वसंत के मौसम में, राग वसंत में गुरबाणी गाया करे। अॼु जे सत्संग की शुरुआत था कयूं। तव्हां सभिनी जो स्वागत आहे। ही महीनो भगवान जे तरफ़ां असांखे हिकु उपहार आहे। ही वसंत जो मौसम प्राकृतिक प्रफुल्लता, जंहिंमें असांजो मन भी प्रफुल्लित थियणु खपे, मन प्रसन्न थियणु खपे। नानकत ना बसंत है, जिन घर वसिया कंत। साहिब चवनि था, जंहिंजे हृदय में परमात्मा वेठो आहे, उनजे लाइ त सदाई बसंत आहे, सदाई वसंत, सदाई आनंद। त असांजे भीतर असांजो कंत वेहे, परमात्मा वेहे, उन लाइ त अचिजे थो सत्संग में। त तव्हां सभिनी जो स्वागत आहे। सत्संग में असां भगवान जी वाणी ॿुधी रहिया आहियूं। भगवान जी न, भगवान जी, भगवान कृष्ण जी वाणी। ऐं असां उनखे पुठियां करे पाण हाईलाइट कोन थी रहिया आहियूं। असां उनखे ई अॻियां करे रहिया आहियूं, कृष्ण खे। त उनजी वाणी भगवत गीता 18 नंबर अध्याय, तंहिंजो 41 नंबर श्लोक में अॼु असां पहुता आहियूं। इन में वर्ण व्यवस्था जो वर्णन आहे, वर्ण धर्म। प्रसंग त इहो पियो हले कि सत्व रज ऐं तमो गुण थींदा आहिनि। सॼी सृष्टि उनजे अनुसार आहे, सॼी सृष्टि। त पोइ उन्हनि जे अनुसार वर्ण व्यवस्था भी उन्हनि 3 गुणनि में ई ठहियल आहे। श्री कृष्ण भगवान उहो ई थो ॿुधाए। 4 वर्ण थींदा आहिनि, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ऐं शूद्र।
ब्राह्मण जो कम थींदो आहे अंतर्मुखी थी करे चिंतन मनन करण, ब्रह्म जो पतो लगाइण, भीतरी जेका दुनिया आहे उन ते अध्ययन करण। असां उनखे वैज्ञानिक भी चई सघूं था, चिंतक भी चई था सघूं, दार्शनिक, जेको अलग ही नज़रिए सां दुनिया खे ॾिसंदो आहे, त उहो थियो ब्राह्मण, जेको अध्ययन कंदो आहे, जेको शास्त्र पढ़ंदो आहे, उन ते मनन चिंतन कंदो आहे, प्रैक्टिकल कंदो आहे, ऐं जेको निष्कर्ष निकिरंदो आहे उहो समाज खे विरहाईंदो आहे, त उहो ब्राह्मण। ॿियो आहे क्षत्रिय। क्षत्रिय जो कमु आहे साहस पूर्वक प्रजा जी रक्षा करण, जेको भॼे न, पलायन न करे, वो राजा पंहिंजी प्रजा जी रक्षा कंदो हो, क्षत्रिय। इहो ॿियो वर्ण आहे। टियों वैश्य, जेको व्यापार करे, माल विकिणे, हिकु हंधि ख़रीद करे ॿिए हंधि विकिणे, वो वैश्य। टियों शूद्र, चौथों शूद्र, उनजो कम सेवा करण। सेवा करण, सेवा में उनके निम्न कम भी करना पवन। अगे ईअं हो, वो सेवा जेको करे वो शूद्र है। हाणे वर्ण व्यवस्था बंद थी वई आहे पंहिंजे देश में, पर अॼु भी त आहे, ॿिए रूप में, ॿिए तरीक़े सां त अञा भी आहे, इहा कॾहिं खत्म थी न सघंदी। ही वर्ण व्यवस्था जो अर्थ आहे स्वभाव, माण्हूअ जो नेचर, प्रवृत्ति कहिड़ी आहे उनजी। छा अॼु जे समय में वैज्ञानिक कोन्हनि छा, दार्शनिक आहिनि, चिंतक भी आहिनि, विचारक भी आहिनि, उहे सभु ब्राह्मण व्यवस्था, ब्राह्मण वर्ण में ईंदा आहिनि, जेके अंतर्मुखी आहिनि, जिनके स्मृति आहे ब्रह्म जी, परमात्मा जी, वो ब्राह्मण। तो जेके भी वैज्ञानिक आहिनि अॼु जे समय में, शोधकर्ता, खोजकर्ता, ये सब ब्राह्मण कैटेगरीअ में ईंदा आहिनि। भले उहा व्यवस्था खत्म थी वई, पर प्रकृतिअ ते ठाहिया ई आहिनि न ये वर्ण, उहे नष्ट थी न सघंदा। ॿियो वर्ण आहे क्षत्रिय। छा राजनेता कोन्हनि छा धरतीअ ते? आहिनि न, जेके पद पाइण चाहिनि था, देश खे हलाइनि था, इहे सभु क्षत्रिय आहिनि। छा व्यापारी कोन्हनि छा? व्यापारी आहिनि, वैश्य। ऐं शूद्र कंहिंखे चइजे? जेको सेवा तो करे सो वो चौथी कैटेगरीअ जो, जेको जेको सेवक आहे, जेको पैसनि जे लाइ सेवा तो करे, पैसा वठी सेवा तो करे, वो क्षुद्र है। छो त पैसा न वठी करे अगर कोई सेवा करे न, तो वो थी वञे संत। पर जीअं ई पैसा वरतई सेवा जे बदले या पैसनि जे लाइ सेवा कई, वो हिकदमि हेठि अची किरी पवंदो आहे, वो थी वेंदो आहे सेवक। त वो जेको जेको अॼु जे समय में पैसनि जे लाइ सेवा तो करे, वो शूद्र। छा अहिड़ा कोन्हनि या संसार में? आहिनि ॾाढा। भई जेके जेके जॉब कंदा आहिनि उहे छा आहिनि? पैसा वठी सेवा करण वारा। पर मञो न मञो, उहे सेवक ई आहिनि। पर अॼु जे समय में नंबर 1 उन्हनि खे मञो वेंदो आहे, नंबर 1। ऐं उनखे आख़िरी मञो वेंदो आहे जेको ब्राह्मण कैटेगरीअ जो आहे, जेको चिंतन मनन तो करे, विचारक आहे जेको। तो व्यवस्था तो रहंदी हमेशा, 4 वर्ग ही रहंदा माण्हुनि जा। तो कृष्ण भगवान चए तो इहे भी 3 गुणनि सां ई निर्मित थिया आहिनि। उन ॾींहुं थोरो मां ॿुधायो ओशो जो मत, कृष्ण जो तो ॿुधाईंदासीं, पर भूमिका में असां थोरो जी ॻाल्हि निकिती आहे, त उनजो हिकु सुठो मत लॻो कि वैश्य अहिड़ो हिकु वर्ण आहे जेको सभिनी में हाणे पइजी वियो आहे।
इहो गुण वैश्य वारो, धन जे लाइ कर्म करण। हाणे चाहे ब्राह्मण हुजे, ब्राह्मण भी पैसनि जे लाइ पियो तो पंहिंजी वृत्ति करे, न त इहो हो ब्राह्मण सिर्फ़ ब्राह्मण पंहिंजो धर्म समझी करे कंदो हो वृत्ति, हवन पूजा पाठ जेको भी उनखे मज़ो ईंदो हो करण में। उनखे इहो ई लॻंदो कि फल मिली वियो, मां किथे हवन कयो, शाबस आहे पाण उनखे जंहिं मूंखे घुरायो घर, मूंखे चई हवन कयो, सामग्री भी उहो वठी आयो, मूंखे त पाण करणो पियो हवन, त ईअं सोचो ही असली ब्राह्मण उहो आहे। पर हाणे छा थी वियो आहे, पैसा वठी करे त उनमें अची वियो वैश्यपनो, वर्ण वैश्य जो उनमें अची वियो। क्षत्रियन में भी इहो गुण अची वियो आहे। राजनीति इन करे था कनि कि कमाए वठंदासीं, सुठो थींदो आहे, राजनीति में ईंदासीं पैसो ठाहे वठंदासीं। ऐं वैश्यता ही व्यापारी त व्यापारी आहे, शूद्र भी पैसनि जे करे पियो तो सेवा करे। न त अॻे शूद्र जेको हो सेवक हो, वो पहिरीं न सोचींदो हो कि मां ही चप्पल ठाहींदमि त मूंखे हेतिरा पैसा मिलंदा ई। वो केवल चमड़ो हथ करे चप्पल ठाहे रखंदो हो, सेवा भाव सां कि कंहिंजे न कंहिंजे पेर में वेंदी त मुंहिंजी मेहनत सफल थींदी। वो सेवा करे संतुष्ट थी वेंदो हो, वो बदले में उनखे कोई ख़ुशीअ सां जेको भी ॾे त उन सां उनजो घर हली वेंदो हो। पर हाणे वो सेवक भी कोई सेवा भाव सां कोन पियो तो सेवा करे। त वैश्य अहिड़ो वर्ण आहे जेको सभिनी में समाइजी वियो आहे, उनजे बिना कम कोन हलंदो, उन वर्ण जे बिना। त उहो वर्ण कलयुग में आहे, वैश्य वर्ण सभिनी में। त ये चार ये वृत्तियों आहिनि, चार वर्ण आहिनि, चार स्वभाव आहिनि। ब्राह्मण सात्विकी आहे, क्षत्रिय राजसी आहे, ऐं वैश्य शूद्र जेको आहे वो तामसी आहे, ऐं वैश्य जो सभु उहो टई आहे। वैश्य तव्हांखे कॾहिं कॾहिं कथा कंदे भी नज़र अची वेंदव, छो त व्यापारी सभु ठही वेंदो आहे। पर जन्म सां मञियो वञे या कर्म सां मञियो वञे वर्ण, अॻे इहो हो कि ब्राह्मण जे घर में जेको जन्म वठंदो सो ब्राह्मण मञियो वेंदो, क्षत्रिय जे घर में क्षत्रिय मञियो वेंदो। पर ईअं आहे कान। ईअं हुजे हा त परशुराम क्षत्रिय थी न सघे हा, विश्वामित्र ब्राह्मण थी न सघे हा, राजा मां ब्राह्मण थी वियो, वाल्मीकि जहिड़ो डाको ब्राह्मण ठही वियो। इन जो मतलब कर्मनि सां ई प्रमुख माण्हू ठहंदो आहे। थी सघे थो कंहिं माण्हू जन्म वरितो हुजे ब्राह्मण जे घर में, पर उनजो शौक़ु हुजे सेवा जॉब करण में, त उहो ब्राह्मण न ठही सघंदो, सेवक ठही वेंदो या व्यापारी ठही वेंदो। त एतिरो त ठीकु आहे कि कर्म सां जाति मञणु खपे, पर हू बि असां मन इनकार नथा करे सघूं, जन्म जो भी फर्क़ु पवंदो आहे। जन्म कीअं मिलंदो आहे असांखे, असांजी जहिड़ी सोच हूंदी आहे न, जहिड़ी वृत्ति हूंदी आहे, जहिड़ी प्रवृत्ति हूंदी आहे, उन अनुसार ई त जन्म मिलंदो आहे। अगर कोई माण्हू ब्राह्मण जे घर में जन्म वरितई पर कम पियो थो करे आलसीन वारा, हरामखोरीअ वारा, कि करणो कुछ कोने, न ध्यान न सिमरन न पूजा न पाठ, केवल वठणो आहे दक्षिणा, ऐं मूर्छा में जेको जिए थो उहो नेक्स्ट जन्म में शूद्र ठहण जी तैयारी पियो थो करे। ऐं अगर कोई व्यापारी जे घर में आहे पर उहो उनजो इंट्रस्ट आहे सेवा करण में, जॉब करण में, त उहो भी ॿिए जन्म जी तैयारी पियो थो करे। ऐं कोई शूद्र जे घर में भगवान जो सिमरण पियो थो करे, चिंतन पियो थो करे, त उहो ब्राह्मण थियण जी तैयारी पियो थो करे।
इन जो अर्थ इहो आहे कि ब्राह्मण जे घर में जेको जनम वठी आयो आहे उन पिछले जन्म में ब्राह्मण थियण जी तयारी कई आहे, है न। असांजा बाबा जन चवंदा हुआ असांखे नंढे हूंदे कि तव्हां संत जे घर में जनम वठी आया आहियो त इहा भाग जी ॻाल्हि अथव, त सम्झ में कोन ईंदो कहिड़ी हिन में भाग जी ॻाल्हि आहे। पर इहो शास्त्र मत आहे कि उन घर में जन्म मिले जिते सत्संग हुजे त माना पहिरीं असां इहा चाहना रखी हूंदीसीं त जंहिं घर में जन्म मिले असांखे उन में ई प्रवृत्त थियण जी पहिरीं त कोशिश करणु खपे, छो त असांजो चुनाव आहे उहो, उन में आसानी थींदी। ब्राह्मण जो पुटु ब्राह्मण ठहिण जी कोशिश करे त जल्दी ठही वेंदो, डॉक्टर जो पुटु डॉक्टर थियण जी कोशिश करे त उनखे उनजे खून में आहे हिकु त जल्दी ठही वेंदो, व्यापारी जो पुटु व्यापारी जल्दी ठही वेंदो। त थियण इहो ई खपे कि जंहिं घर में जन्म मिले थो उतां जो संस्कार, उतां जो धर्म, ऐं ॾिसो इहो इनखे चइबो आहे स्वकर्म, स्वकर्म चइबो आहे। स्वधर्म अलॻि आहे, स्वकर्म अलॻि आहे। व्यापारी जो पुटु व्यापार करे इहो स्वकर्म आहे, ॿाहिरि जो पुटु सत्संग करे इहो स्वकर्म आहे। स्वधर्म त सभिनी जो हिकिड़ो ई थींदो आहे, अंदरि आहे उहो स्वधर्म, माना पंहिंजे अंदरि पहुचण, उहो सभिनी जो हिकु ई आहे। इन स्वकर्म जे माध्यम सां स्वधर्म ते पहुचबो आहे। शूद्र भी चाहे त पंहिंजो उहो ई नंढो कमु करे भी भीतर पहुची सघे थो। शूद्र खे बस इहो चयो वेंदो हो कि तूं पंहिंजे कर्म में सेवा जोड़े छॾ, तूं इहो सोच मां सेवा थो कयां, तूं भीतर पहुची वेंदे, स्वधर्म में पहुची वेंदे। वैश्य खे चयो वेंदो हो कि तूं व्यापार कर पर सच ॻाल्हाए, तूं भीतर पहुची वेंदे। ॿाहिरि मटण जी आवश्यकता कान्हे, ब्राह्मण भी उते ई पहुचंदो जिते शूद्र पहुचंदो, स्वधर्म अंदरि हिकिड़ो ई आहे। क्षत्रिय लाइ हो कि तूं कायर न थी जा, समस्या अचण ते भॼी न वञ, त तूं उते ई पहुची वेंदे भीतर। ब्राह्मण जे लाइ हो कि सदाई निरंतर ब्रह्म जे चिंतन में रहिजा, अंतर्मुखी रहिजा, संसार जे नाटक में न फासी वञजा, तूं सत्य में स्थित रहिजा, त तूं स्वधर्म में पहुची वेंदे। त स्वकर्म ख़राब कान्हे, ही जेंट्सन जे लाइ ॻाल्हियूं आहिनि। कोई भी असांजो कमु ख़राब कान्हे, जेको असांखे मिलियो आहे परंपरा में स्वकर्म, असां उन में ई रही करे जल्दी स्वधर्म में पहुची वेंदासीं। पर कलयुग में छा पियो थो थिए, माण्हू स्वकर्म मटे पियो थो, स्वकर्म, पोइ स्वधर्म ताईं पहुची कोन सघंदो, छो त भीतर नथो वञणु चाहे, हू ॿाहिरि थो मटणु चाहे। तॾहिं व्यापारी कथा पियो थो करे, शूद्र राजनीतिअ में पियो थो वञे, ब्राह्मण व्यापार पियो थो करे। हर कंहिंखे ॿिए जे स्वकर्म में आकर्षण नज़र ईंदो अथव, इहो भी अनुभव जी ॻाल्हि आहे। ॿिए जो कर्म सुठो लॻंदो आहे, पर जीअं ई वो वेंदो न उन में, त उतां जूं जटिलताऊं नज़र अची वेंदसि कि दूर के ढोल सुहावने होते हैं, पंहिंजो ई कर्म सही आहे। असांजो खुद जो जेको बि असांखे मिलियो आहे उहो ई सही आहे। हाणे स्त्रीअ जो भी थींदो आहे स्वकर्म, उहो पंहिंजो तव्हांखे ख़बर उहा कहिड़ो थींदो आहे, तव्हां उहो उन में रहो। तव्हां छो था दादी ठहिण जी कोशिश कयो, अच्छी साड़ी पाए करे छो था जलेबी ठहिण जी, पंहिंजो स्वकर्म छॾे करे छो था उन ॿिए जे कर्म में प्रवेश करण जी। सभिनी मायुनि खे थो चवां, छो था इंटरफेयर ॿिए जे कर्म में। तव्हां जीअं आहियो, तव्हां पंहिंजे ई उन में रही करे तव्हां सुठा आहियो। ख़राब तॾहिं लॻंदा आहियो जॾहिं पंहिंजी सहजता छॾे करे आर्टिफिशियल थियण जी कोशिश कंदा आहियो। पोइ चेहरे सां ई लॻंदो आहे इहे जलेबी आहे, चेहरे सां पतो पइजी वेंदो आहे कि हिन पंहिंजो धर्म स्वधर्म स्वकर्म छॾे ॾिनो, पंहिंजो कर्तव्य छॾे ॾिनो आहे। हिन ही कुझु ॿिए खे ॾिसी इम्प्रेस थी आहे ऐं उहो ठहिण जी कोशिश पई थी करे, त पोइ चेहरे जो रंग हिकिड़ो अलॻि ई थी वेंदो आहे।
त असांखे कोशिश करे उन में ई रहणु खपे जंहिंमें असां आहियूं। अॼु रविदास जयंती आहे। हे रविदास उहो जेको शूद्र घर में जंहिं जनम वरितो, पर हुन कॾहिं बि इहो न चयो कि न शिकायत न कई कि मां छो शूद्र। हुन बल्कि पंहिंजे भजननि में शब्दनि में लिखियो आहे, कहे रविदास चमारा, पाण खे चमार थो चए। केॾी वॾी हिमत खपे। इन लाइ हिमत खपे या न खपे। कंहिंखे माण्हू सॼो समाज कंहिं अखर खे बुरो चवंदो हुजे, चमार खे चमार चवंदो हुजे, त हुनखे केॾो बुरो लॻंदो। पर केॾी हिमत खपे पाण खे चमार चवण लाइ। ऐं आहे बि, हू चए थो आहियां त आहियां, मूंखे कहिड़ी कोई दिक़त कान्हे, कहे रविदास। पर छो त हुनजी वाणीअ में वज़न हो, कबीर जी वाणीअ में वज़न हो। ही भीतर सां ॻाल्हाईंदा हुआ। जेको माण्हू स्वकर्म में प्रवृत्त थींदो आहे न, उन वटि टाइम ॾाढो हूंदो अथव, ऐं उहो भीतर वञण लाइ बि समय कढी वठंदो आहे। छो त हुनखे माहौल मिली वियो कि तोखे ही कमु करणो अथई, तो चुपचाप उहो कमु कंदो, बाक़ी झंझटनि में फासंदो ई कोन। त ये जेके भगत थी विया न, रविदास, कबीरदास, ये घटि जात वारा, इन्हनि पंहिंजो कर्तव्य निभायो ऐं बाक़ी समय में भीतर वञी करे भगवान जो चिंतन कंदा हुआ। त अॼु हुन रविदास जी जयंती आहे, जंहिं स्वीकार कयो कि मां आहियां चमार। अगर वो चए न कि छाजो हम किसी से कम है क्या, जीअं जलेबियूं कंदियूं आहिनि, जलेबियूं पंथ कीअं शुरू थियो कि हम कम है क्या किसी से। हम ये मायूं, हम लेडीज कुछ भी कर सकती हैं, हम बताएंगे, हम कम नहीं है, हम पुरुषों से किसी मामले में कम नहीं है। ये ठहियो अथव जलेबी पंथ, अधिकारों की रक्षा। अगर ईअं करे हा रविदास, त शायद रविदास जी वाणी गुरु ग्रंथ में दर्ज न हुजे हा। वो अगर चाहे हा कि जो सब बराबर है, सब समान है, इससे कुछ नहीं होता है, मैं भी बता सकता हूँ, ज्ञान मेरे को भी है, तो शायद ॾिसो जेको माण्हू ईअं करे न कि मेरे को भी है ज्ञान, ऐसा कुछ नहीं होता, सब बराबर है, उहो अथव शूद्र। त मां जलेबियुनि खे शूद्र संज्ञा ॾींदुमि। पंहिंजे सिंधी समाज में 4 सत्संग प्रमुख अथव। हिकु नाथ परंपरा जो, ब्राह्मण वग़ैरह, मड़ीअ वारा वग़ैरह, उहे मुंहिंजे हिसाब सां ब्राह्मण वर्ण जा आहिनि। उदासी संत क्षत्रिय वर्ण जा आहिनि। हिकिड़ो ॿियो पंथ अथव, नालो खणा या न खणा, उहे वर्ण वैश्य वर्ण जा अथव। उनजी मूल उत्पत्ति, उनजो पहिरियों उहो उतां ई हो, उहो बाणियो हो हिकिड़ो, उहो बि ॾाढो वॾो पंथ आहे। सिंधियुनि में तो चवां मैं, ये जीअं प्रेम प्रकाश वर्ण, उनजो वैश्य, उनमें तव्हां वधीक उहो ई ॾिसंदा व्यापारी। जलेबियुनि जो कहिड़ो वर्ण आहे? शूद्र। छो त अहंकार, हिकु त कुझु न, वरी अहंकार ॾाढो। त शूद्र वर्ण जा असांजे सिंधी समाज के 4 ई अथव, 4 ई वर्ण सत्संगी अथव। पर जीअं ई रविदास स्वीकार कयो कि मां चमार आहियां ऐं सुठो बि कोन आहियां, मुंहिंजी जात सुठी कान्हे, पर परमात्मा सां मुंहिंजो प्यार आहे, ओॾी महिल उहो ब्राह्मण थी वियो। ओॾी महिल ई त अचो हुनखे यादि कयूं, हुनजो हिकिड़ो भॼन ॻायूं। प्रभु जी तुम चंदन हम पानी, तुम चंदन हम पानी, पानी जाके अंग अंग पास समानी, जा
तुम चंदन पानी पानी जाके अंग अंग बस समाने जाके अंग अंग बस समाने प्रभु जी तुम चंदन प्रभु जी तुम घन बन हम मोरा तुम घन बन हम मोरा जैसे चितवत चंद्र चकोरा जैसे चितवत चंद्र चकोरा प्रभु जी तुम चंदन पानी पानी जाके अंग अंग बस समानी जाके अंग अंग बस समानी प्रभु जी तुम चंदन हम पानी प्रभु जी तुम दीपक हम बाती तुम दीपक हम बाती जाकी ज्योत बड़े दिन राती जाकी ज्योत प्रभु जी तुम चंदन हम पानी पानी तुम चंदन हम पानी प्रभु जी तुम मोती हम धागा धागा तुम मोती हम धागा जैसे सोनही मिलत सुहागा जैसे प्रभु जी तुम चंदन हम पानी गम पानी जाकी अंग बस समानी जाकी अंग अंग बस समानी प्रभु जी
रविदास भगवान सां कहिड़ा कहिड़ा संबंध जोड़े। तुम घन बादल असां मोर आहियूं, तू चंड असां चकोर आहियूं, तू दीपक असां बाती आहियूं। इनमें त कंहिंखे आपत्ति थींदी कोन। उन ज़माने में हिननि खे घटि जात वारो मञियो वेंदो हो त ॿियनि ॻाल्हियुनि में त आपत्ति हुई कि मंदर में नथो अची सघे, ही नथो करे सघे। त हू चए थो मां अगरि भगवान जी बाती ठही वञा त कंहिंखे आपत्ति थोड़ी आहे। तो भगवान सां पियो थो ॻाल्हाए। त आख़िरी में जेको संबंध जोड़े थो, तुम स्वामी हम दासा, इहो ॾाढो सुठो आहे। त हिन में सुरनि में बि असां ॻायूं था, स्वामी मथे हूंदो आहे हमेशा ऐं दास हेठि हूंदो आहे। त सुरनि में स्वामीअ खे मथे, दास खे हेठि। ॿुधजो। प्रभु जी तुम स्वामी हम दासा, तुम स्वामी स्वामी हम दासा, हम दासा, हम दासा। ऐसी भक्ति करे रविदासा, ऐसी भक्ति करे रविदासा। प्रभु जी तुम चंदन हम पानी, गम बसानी, तुम चंदन हम पानी, पानी सानी, तुम चंदन हम पानी। तुम चंदन हम पानी। बहुत जन्म बिछड़े थे माधव, रविदास जी वाणी। ये जन्म तुम्हारे लेखे, शूद्र त शूद्र, पर ही जन्म तोखे मां समर्पित करे छॾियो। त वर्ण कोई भी हुजे असांजो, कंहिं बि कुल में जन्म थियो हुजे, उहो त ॿाहिरी ॻाल्हि आहे। पर अगरि असां भीतर हलिया वञूं त असां, मां सवेल चयो कि ब्राह्मण ठही वेंदासीं, पर ब्राह्मण बि न, संत ठही वेंदासीं। संत चइनी वर्णन खां ॿाहिरि हूंदो आहे। संत कोई भी थी सघे थो। रविदास संत ठही वियो, हो त शूद्र, पर वो संत ठही वियो। तहिड़ीअ तरह कोई ब्राह्मण भी संत ठही सघे थो। त ब्राह्मण खे संत न समझिजो। ब्राह्मण हिकु वर्ग वर्ण व्यवस्था है, उनमें नंबर 1 स्थान ते आहे, पर वो संत कान्हे, पर थी सघे थो। ऐं उनजी मिसाल अथव गोस्वामी तुलसीदास, जेको हिकु ब्राह्मण भी हो ऐं सुठो संत भी हो। क्षत्रिय में अगरि तव्हांखे संत ॻोल्हणो हुजे कि उनजो वर्ण तो क्षत्रिय, पर संत थियो त हिकु त राजा जनक ऐं ॿियो तव्हां खुदि ॻोल्हे सघो था। राजा जनक त मूंखे यादि आहे, भगवान राम त आहे क्षत्रिय थी करे भी संत, राजा जनक क्षत्रिय थी करे संत,
अनेक आहिनि। हरिश्चंद्र चई सघूं था, राजा रंती देव चई सघूं था। वैश्यन व्यापारिन में संत थी विया अथव अनेक, जीअं की तुकाराम संत हो, उनखे दुकान हो पंहिंजो, संत थी वियो। गुरु अमरदास व्यापारी न, दुकान हो, पर उहो उनजो खानदान क्षत्रिय हो, पर व्यापारी थी करे संत थी वियो। त जीअं तुकाराम या ॿिया बि थी सघिजे थो। ऐं शूद्रनि में त ॿुधोसीं पाण रविदास। त संत कोई भी थी सघे थो, पर उन लाइ शर्त इहा आहे कि वो सरल हुजे, कपट न हुजे, अंतर्मुखी हुजे, भगवान सां प्रेम कंदो हुजे, अहंकार न हुजे, ऐं जंहिंखे स्वीकार करण जी आदत हुजे, जेको एक्सेप्ट करे, पंहिंजो वर्ण भी स्वीकार करे, पंहिंजो रूप भी स्वीकार करे, एक्सेप्ट करे। त इहा आहे भूमिका चयन वर्णन जी। श्री कृष्ण भगवान चए थो इन्हनि जे बारे में तूं ॿुध मूंखां, इन कहिड़े गुण जो आहे, सात्विकी कहिड़ा, राजसी कहिड़ा, तामसी कहिड़ा। त सभिनि खां पहिरीं ब्राह्मण जा लक्षण तो ॿुधाए श्री कृष्ण भगवान हिन 42 नंबर श्लोक में, कि ब्राह्मण कंहिंखे चइजे। अचो पाण उहो ॿुधो। शम दम तप शौचम शांति आर्जवम एव च ज्ञानम विज्ञानम आस्तिक्यम ब्रह्म कर्म स्वभावजम। ब्राह्मण जो जेको स्वाभाविक कर्म आहे, स्वाभाविक गुण आहे, उहो ही आहे। ये जंहिंमें भी हुजनि उहो ब्राह्मण। कहिड़ो? शम। शम जो अर्थ आहे कि असां पंहिंजे मन खे जेॾां लॻाइण चाहियूं उते लॻाए सघूं, इनखे शम चइबो आहे। माना असांजो मूड असांजे कंट्रोल में हुजे। तव्हांखे लॻंदो आहे कि भाई मूड जो भरोसो आहे या? मूड त कॾहिं भी ख़राब थी वेंदो आहे, कॾहिं भी सुठो थी वेंदो आहे। पर अगर तव्हां अभ्यास कयो न त तव्हां पंहिंजे मूड ते कंट्रोल करे सघो था। अभ्यास असां ॿुधी चुका आहियूं, अभ्यास करण सां ई पहिरीं त ज़हर वांगुरु लॻंदो आहे, पर पोइ अमृत जे समान थी वेंदो आहे। इहा कला अची वञे कि असां पंहिंजो मूड कीअं ठीकु रखूं, कीअं सुठो रखूं, या ख़राब मूड खां कीअं बचूं। इहा कला जंहिंखे अचे सो ब्राह्मण। हाणे मूड ख़राब तॾहिं थींदो आहे जॾहिं उहो स्तर खां किरी पवंदो आहे, पंहिंजे स्तर खां किरी ऐं ॿिए खे कंट्रोल ॾेई छॾींदो आहे, पंहिंजो ॿिए खे ॾेई छॾींदो आहे कि भाई मुंहिंजो रिमोट तूं संभाल, मूंखे तूं ठीकु, मुंहिंजो मूड तूं ठीकु करे या ख़राब कर, मां तोखे ॾेई छॾी चाबी। माना स्तर खां किरी पियो न उहो, उन माण्हू खे ॾेई छॾियो पंहिंजो मूड। ऐं असां माण्हू भी हद कंदा आहियूं, 4 माण्हू जेका ॻाल्हि चवनि उन अनुसार विश्वास भी करे वठंदा आहियूं, खुद त करे चेक कंदा कोन आहियूं। असांजे मूड जी चाबी असांजे हथ में हुजणु खपे। इनखे चइबो आहे शम, मन जो कंट्रोल। असांजो मूड असांजे हथ में हुजे। ॿियो आहे दम। दम जो अर्थ आहे इंद्रियूं असांजे कंट्रोल में हुजनि। असां इंद्रियुनि खे किथे लॻाइण था चाहियूं, कन किथे था लॻाइण चाहियूं, अखियूं किथे था लॻाइण चाहियूं, इहे सभु असां किथे लॻाइण था चाहियूं जो असांखे हुजे। कन सत्संग में था लॻाइण चाहियूं या पराई पचर में था लॻाइण चाहियूं। पोइ ॾाढा दफ़ा माण्हू चवंदो आहे अरे मूंखे ध्यानु रहियो कोन, मुंहिंजे कननि जो दुरुपयोग थी वियो, मां पंहिंजो टाइम ईअं विञाए छॾियो 2-3 कलाक पढ़ाई पचर में। पोइ छो ख़बर पई तोखे? ओॾी महिल तोखे हुजे न कि मूंखे पंहिंजे कननि जो किथे इस्तेमालु करणो आहे, पढ़ाई पचर में या सत्संग में। इनखे चइबो आहे दम।
असांजी इंद्रियूं असांजे कंट्रोल में आहिनि। ॿियो आहे तप। ये सभु ब्राह्मण जा लक्षण। तप जो अर्थ भगवान कृष्ण पहिरीं बि ॿुधायो आहे, 3 प्रकारनि जा तप। मन जो तप, वाणी जो तप, शरीर जो तप। मन, वाणी, शरीर जो तप। पर तप जो असली अर्थ इहो आहे कि पंहिंजे धर्म जो पालन करण में जेको कष्ट अचे उनखे सहन करण, इहो तप आहे। वॾे मां वॾो तप, इहो ब्राह्मण जो धर्म। ॿियो आहे शौचम, मन जा वीचार पवित्र रखण ऐं ॿाहिरां बि पवित्र रहण, इनखे शौचम चइबो आहे। शांति, शांति शांति न, शांति मतलब क्षमा करण, माफ़ करण जो गुण मायुनि में त हूंदो आहे। माई जेका आहे माफ़ त करे छॾींदी आहे पर भुलिजंदी कोन्हे। माफ़ त करे छॾी पर जीवन भर जेॾी महिल वो ईंदसि, मेरे साथ इसने ऐसा किया, ऐं पुरुष वरी भुलिजी वेंदो आहे, माफ़ कोन कंदो आहे। त तव्हां में आहे इहो गुण क्षमा करण जो। आर्जवम, आर्जवम जो अर्थ अथव सरलता। मूंखे हिकु ॻाल्हि मन में प्रश्न आहे, मां तव्हां खां थो पुछां, छा सरल हुअण माइनस पॉइंट आहे या प्लस पॉइंट आहे? सरल थियण अॼु जे युग में सीधो साधो थियण सुठो आहे या ख़राब आहे? अध्यात्म में प्लस आहे, त छा करणु खपे असांखे? तव्हां मूंखे ॿुधायो, असां जहिड़नि खे। रहूं त न संसार में था न, भई रहूं संसार में था न, इन विच में ई था रहूं। भाई कृष्ण भगवान जे हिसाब सां अगरि असां ॿुधूं त कृष्ण भगवान चए थो भली संसार में रहो, भली अध्यात्म में रहो, सरलता न छॾिजो, पंहिंजो सीधोपन न छॾिजो। छो त इन तव्हांजे सीधेपन सरलता ई हुननि खे सत्ता ॾिनी आहे। हे धरती टिकियल आहे इन्हनि सुठनि माण्हुनि जे करे जेके थोड़ा सा ई आहिनि, सच्चा सरल। इहा माइनस पॉइंट कान्हे। भली उहे ठगजंदा हूंदा ॾाढा ई दफ़ा, उहे घणी दफ़ा उन्हनि खे बेवकूफ़ ठाहियो वेंदो आहे, पर तब न धरतीअ जा अनमोल हीरा आहिनि उहे सरल सिधा माण्हू। न त तव्हां ॿुधायो, हिन संसार में चालाक माण्हू सां कूड़ पियो थो ॻाल्हाए, सम्झनि ॿई पिया था, सभु ॿई सम्झनि पिया था। कोई सम्झो कोई सत्संग पियो थो करे, कूड़ ॻाल्हाए पियो थो सत्संग करे, ऐं जेके ॿुधनि पिया था उन्हनि खे बि ख़बर आहे, त पोइ ॿई ॿुधाइनि कंहिंखे पिया था? ॿई कूड़ियूं ॻाल्हियूं पिया था कनि। त साफ़ साफ़ चवनि न खणी कि लोभ अच्छी बात है, लोभ करना चाहिए, पैसे से सब कुछ होता है, पर ईअं न चवंदा आहिनि। कोई भी संत सत्संग में ईअं न चवंदो, या ॿ मायूं बि पाण में मिलंदियूं त ईअं न चवंदियूं कि लोभ करणु सुठो आहे, मोह सुठो आहे, अहंकार सुठो आहे, चवंदियूं ॼण त कंहिंखां बि थियूं ॾकनि। ही पे थियूं ॾकनि असां जहिड़नि थोड़नि माण्हुनि खां। असां माना तव्हां ऐं असां, तव्हां जेके सरल आहियो, सभु कोन आहियो सरल, पर जेके तव्हां में कुझु सरल आहिनि न, ही हेॾा माण्हू उन्हनि जी चिंता पिया था कनि। ही सरल माण्हू जेको सचो माण्हू आहे, उहो सरलता आहे पर बेवकूफ़ कान्हे, उहो पहचाने वेंदो असांखे। त जेके 2-3% आहिनि न सच्चा सरल माण्हू, उनजे करे हिननि जा दुकान पिया था हलनि, हिननि खे उन्हनि जी चिंता थी करणी पए। उन वक्ता खे सोचणो पवंदो आहे कि भली लखे माण्हू वेठा आहिनि, पर अगरि हिननि लखनि में हिकिड़ो बि सचो हूंदो त मां कूड़ न ॻाल्हाए सघंदमि, उहो भारी पइजी वेंदो। त उन वक्ता खे हिकिड़े जे करे सची वाणी हलाइणी पवंदी आहे, सच जेको सही आहे उहो ई चवणो पवंदो आहे। न त सच्चाई आहे कि हू बि लोभी आहे ऐं ॿुधण वारा बि लोभी आहिनि, हे बि स्वार्थी आहे, हो बि स्वार्थी आहिनि, ॿिन्हिनि खे धर्म सां मतिलबु कान्हे। त सरलता उहो गुण आहे
जंहिंजे करे धरती सुंदर आहे, त सरलता न छॾिजो। त इहो आहे आर्जवम। ॿियो आहे आस्तिक्यम, आस्तिकता। ब्राह्मण जो गुण आहे आस्तिकता। जो मतलब समझंदा आहियो? भगवान में विश्वास हुजनि, भगवान में आस्था, पर उहा आस्था स्वार्थ जे करे न, इन करे न कि मुंहिंजा कम कया अथई या कंदो, हू कुछ ॿियो अनुभव हुजे। दुख अचण खां पोइ बि अनुभव थिए कि परमात्मा आहे, इनखे आस्तिकता चइबो आहे। शास्त्रनि में विश्वास या आस्तिकता आहे, पंहिंजे धर्म में विश्वास या आस्तिकता आहे। ओशो हिकिड़ी ॾाढी सुठी ॻाल्हि चई आहे आस्तिकता जे बारे में। तव्हांखे ठीक न लॻे त तव्हां स्वीकार न कजो, पर ॿुधी वठिजो। ओशो इहो चयो आहे कि हा चवण ई आस्तिकता आहे। ॿुधण में चाहे पाण ॿुधी था वठूं, ओशो चयो आहे कि हा करण, कंहिंखे बि न करण ई आस्तिकता आहे। स्वीकार करण ई आस्तिकता आहे। छो त जीअं असां स्वीकार था कयूं, चाहे पंहिंजो सुख या दुख या ॿिए जो सुख या दुख, ओॾी महिल ई असां अहंकार रहित थी था वञूं। ऐं जीअं असां न था चऊं, ओॾी महिल ई अहंकार में भरिजी था वञूं। न चवण आहे अहंकार ऐं हा चवण आहे समर्पण। जेॾी महिल हा चवंदा आहियूं त असां परमात्मा सां हिकु थी वेंदा आहियूं, इहा आहे आस्तिकता। ऐं जीअं ई असां न चवंदा आहियूं त असां अलॻि थी वेंदा आहियूं, टुटी पवंदा आहियूं, खंड थी वेंदा आहियूं, अहंकार में भरिजी वेंदा आहियूं। त इहा हुन चई आहे, हा चवण आहे आस्तिकता, न चवण आहे नास्तिकता। स्वीकार करण आहे आस्तिकता ऐं इनकार करण आहे नास्तिकता। अहंकार आहे नास्तिकता। त इहो ब्राह्मण जो गुण आहे आस्तिकता। ॿियो आहे ज्ञान। ब्राह्मण जो गुण ज्ञान। वेद शास्त्र इन्हनि जो अध्ययन कंदो आहे त हुनखे पतो हूंदो आहे छा कर्तव्य आहे छा अकर्तव्य। उन वटि विवेक हूंदो आहे। ज्ञान माना विवेक। इहो विवेक तव्हांखे स्कूल मां कोन मिलंदव। असां ॾिठा आहिनि माण्हू M.Com पास थियल विवेक ई न, MBA कयल विवेक न, अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं डिग्रियूं। विवेक त मिलंदो सत्संग मां। त जंहिं वटि ज्ञान आहे ऐं वरी विज्ञान बि आहे। विज्ञान जो अर्थ आहे कि जेको ज्ञान अथसि हुनजो प्रैक्टिकल कयो आहे। इहे सभु ब्राह्मण जा लक्षण। ज्ञान भी अथसि ऐं विज्ञान भी अथसि, माना प्रैक्टिकल माण्हू आहे। हुन ॼाणे वरितो आहे, अनुभव करे वरितो आहे, भीतर पहुची वियो आहे। केवल ॻाल्हियूं नथो करे, हुन अनुभव भी कयो आहे। इहे सभु जंहिंमें हुजनि त उहो आहे ब्राह्मण। बोल श्री कृष्ण भगवान की जय।